डिप्टी कमिश्नर नाइट क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल मैच थी गुजरियो जंहिं दौरान नेशनल 11 टॉस खटे पहिरियां बैटिंग कंदे मुक़ररा 6 ओवर्स में 115 रन्सूं ठाहियूं जेको टारगेट अल-ज़ौर 11 5 ओवरनि में पूरो कंदे नेशनल 11 खे शिकस्त ॾेई मैच खटे वरितो। अल-ज़ौर 11 जे नाज़िम ज़ौर बहितरीन रांदि कई ऐं पंहिंजी टीम खे मैच खटायो। मैच दौरान डिप्टी कमिश्नर सिजावल वाजिद अली शेख, एसएसपी डॉक्टर अब्दुल खालिक पीरज़ादो, असिस्टेंट कमिश्नर जाती सिजावल मीरपुर बठोरो, डीईओ प्यार अली ख्वाजा, सैयद बच्चल शाह बुखारी, शहरी इतिहाद जे निसार मेमण, मुनीर मेमण, सूरज सिजावली, प्रेस क्लब के सदर इस्माइल सरवेट, मलिक सिद्दीक मल्हा, खालिद ताहिरानी, सलीम मल्हा, साबिक चेयरमैन अयाज मेमण, खालिद जतियाल समेत सियासी समाजी शोबन के अमलदारन तोड़े सने शौकीनन मैच ॾिठो ऐं बहितरीन रांदि करण ते रांदीगरनि खे दाद तोड़े कैश इनाम ॾिना। इख्तिताम तकरीब में डिप्टी कमिश्नर वाजिद अली शेख, सैयद बच्चल शाह तोड़े ॿियनि अल-ज़ौर 11 खे विनर ट्रॉफी सां गॾु 50,000 कैश रक़म इनाम ॾिनो वियो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची